लौंग फोटा थालीअ में मां खयो पई अचां। ऐं लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां। कादन मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां। ऐं सोणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां। लौंग छोरी मां पई सहरो चवां कादन जी शादीअ लाइ और तूं मुंहुं सुॼायो वेठी आहीं ऐं कारो वॻो पाए। छो? कुझु बि नाहे अम्मा। कुझु कीअं नाहे? कल्ह मंझंदि खां तो मानीअ खे हथ बि नाहे लाथो। महरम खां अॻु ई ॻोल्हे करे पेतीअ मां कारा कपिड़ा पाता अथई। अम्मा बाबे वारो बुखार मूंखे आयो आहे। दिलि नथो चवे मानी जे लाइ। भला कारा कपिड़ा कहिड़े दुख मां पाता अथई? मूंसां कूड़ न ॻाल्हा, सची ॻाल्हि कर। दुख? मूंखे छा जो दुख आहे? मूंखे को बि दुख नाहे। न ॿुधाए मां, तुंहिंजी आ मर्ज़ी। 2 ॾींहं तूं अहिड़ी पहिरीं थी घुमंदी हुई। कल्ह अहिड़ो छा थी वियो आहे जो तोखां ख़ुशियूं खसिजी वयूं आहिनि? अम्मा मुंहिंजी हिन दर्द खे दिल में ई दफ़न रहण दे। अम्मा तूं पुट जी लाऊं जी रिली ठाह ऐं सहरा चओ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।